नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के लाहौर का खबर ॾिनाऊं। लाहौर के इलाइक़े अलामा इकबाल टाउन में ॿिनि भाइरनि मिल्कियत जे टकराता नौजवान भेण खे क़त्ल करे छॾियो। मक़तूला जे वॾे भाउ सजाद सलीम जी मुद्दत में भेण जे क़त्ल जो केस दाख़िल करायो वियो। दाख़िल थींदड़ क़त्ल वारे केस में भाउ सजाद सलीम इल्ज़ाम आयो आहे त नंढे भाउ वक़ार सलीम ऐं एजाज़ सलीम पंहिंजी भेण समीरा सलीम मुबैना तशद्दुद कयो ऐं खेनि ज़ेर ॾेई क़त्ल करे छॾियो। FIR जी मुद्दत मूजिबि मिल्कियत खे वेकिरो करण लाइ पोइ भेण भाइरनि ऐं विरासत जे मामले तां झेड़ो रहंदो हो, पर जवाबदार वक़ार सलीम पंहिंजी भेण समीरा सलीम खे पाण सां गॾु एजाज़ जे घर वठी वियो, जिथे खेसि ज़ेर ॾिनो वियो। पुलिस ऐं फॉरेंसिक जी टीमुनि वाक़िए वारे हंधि शाहिदूं हासिल करे जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस मूजिबि लाश खे पोस्टमार्टम जे लाइ मुर्दाखाने मुंतक़िल कयो वियो आहे। रिपोर्ट खां पोइ वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं, जॾहिं त जवाबदार जी ॻोल्हा जारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।